तव्हां हेॾे ईंदो त लाइव ईंदो न तव्हां हाणे पाणीअ खां टिटियो था त पोइ लाइव काॾो ईंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, हिन वक़्तु असीं कराची समुंड किनारे ते आहियूं ऐं ख़ूबसूरत मौसम जो मज़ो माणियूं पिया। बहितरीनु मौसम आहे। ओ हिन मौसम में गॾु यार हुजे बहार हुजे, हिन मौसम में गॾु यार हुजे वयूं बूंदूं वसनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाबा संगत के यार ही ॿुधंदे। सो दोस्तों, हिन वक़्तु कराची जी मौसम खे इंजॉय करण जे लाइ असीं कराची समुंड किनारे अब्दुल गफ़ार गुबांग साहब असांजो प्यारो दोस्त लाला क़ाइम रिन साहिब गॾु आहे ऐं असीं समुंड किनारे ते पहुतल आहियूं। जाम मज़र हुसैन चाचड़ साहब जानी लव यू। अब्दुल रज़ाक चए थो ज़बरदस्त। दाहिर शाह जागीरानी, मोहम्मद अशरफ जागीरानी वॾी महिरबानी। अकील अहमद मेमून साहब वॾी महिरबानी। वाजिद अली पोस साहब वॾी महिरबानी। तव्हांजा लख थोरा। सर हिकिड़ो कलाम थी वञे हिन ख़ुशीअ मौक़े ते। हाणे हिते अलाए आवाज़ वञे थो अलाए ख़बर न आवाज़ वञे न वञे हिते रुगो हवा थी हले बाबा। हवा ख़ाली हवा आहे। ओ समुंड किनारे समुंड किनारे छा समुंड किनारे समुंड किनारे ओ वारीअ जो घर ठाहियोसीं, ओ वारीअ जो घर ठाहियोसीं, तोखे चाहियोसीं, तोखे चाहियोसीं, तोखे चाहियोसीं, तोखे चाहियोसीं। जेकी दोस्त ॾिसनि पिया महिरबानी। शाहिद अली बंगवार साहिबु आओदा अकेले अकेले यार मस्तु लिफ्टी कोन कराई इन करे निकिरी आया हुई। ऐं गफ़ार नबीरन वॾी महिरबानी। राहत अली गुडदा ऐं अली आतिफ़ कंदोड़ो। सो राजेश कुमार पील साहिब चए थो नाइस वेदर है। असांजा दोस्त बि असां गॾु जॉइन करे चुका आहिनि समुंड किनारे घुमण आया आहिनि संगती में। सो मुश्ताक अहमद मंगलानी साहिब वॾी महिरबानी। हबीब रहमान ॾा वॾी महिरबानी। सर हिकिड़ो गानो थी वञे न। कहिड़ो गानो? मुंहिंजी रब इज़त कई आहे। हा घुमा पियो सरेआम मुंहिंजी रब इज़त कई आहे। मुंहिंजा हमनवा अथव साथी कवाल में। अचो त तमने ते भई ओ तूं पाण थी वई गुमनाम मुंहिंजी रब इज़त कई आहे। मां घुमा पियो सरेआम मुंहिंजी रब इज़त कई आहे। तूं पाण थी वई गुमनाम मुंहिंजी रब इज़त कई आहे। दुश्मननि खे बाग़ीचा करे टको न शर्म आहे। दोस्त ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, तव्हांजा चाहींदड़ आबाद हुजनि। असांजी दुआऊं मुर्तज़ा मेमून साहिब जो दुआ सही वाह वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। रईस बाबू ख़ान चाचड़ साहिब वॾी महिरबानी। आमिर ख़ासकली साहिब वॾी महिरबानी। समुंड किनारे फेसबुक ते लाइव वाह वाह। आसिफ रज़ाक ऐं गुल जेहू साहिब, ज़हीर निसार साहिब वॾी महिरबानी। अयाज़ मेमून साहिब चए थो माशाल्लाह वेरी नाइस वॾी महिरबानी। अयाज़ वाह काॾे काॾे बाबा लाइव लॻा पिया। वरी गोपांग साहिब लाइव लॻो पियो आहे। वाह वाह कॾहिं राव हेॾे लाइव पिया हेॾे सेल्फी पिया ॿई बाबा ख़्यालु कजो पाण कहिड़ो त कहिड़ो मोबाइल जागरानी साहब इन करे जे पाण कहिड़ो ख़ैर आहे मोबाइल न किरे। ईअं न वरी दोस्तनि जी कार खे मोबाइल तां वटि बंदि थिए। बाबा हिकिड़े ताईं मोबाइल आहे असां सेल्फी कढाईंदा। सही सही पेज ते लाइव तो ॾिठो आहे न। कहिड़ो भले करे वेठो दरता बंदि कयो हले थी न हले थो ख़्यालु कयो। हा ओके 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 ओके। जियो जागरानी जियो महिरबानी साईं महिरबानी महिरबानी अदा माशाल्लाह माशाल्लाह।
मेहरबानी दा मेहरबानी महिरबानी मेहरबानी दोस्तन के कलाम ॿुधायो साईं सा आधा आधा भाऊ सा सेल्फी कढ रहा है वॾो फ्री अचो मेहरबानी दा अल्लाह अल्लाह ख़ैर कंदो अल्लाह ख़ैर कंदो किरंदा असांजा दुश्मन मरंदा असांजा दुश्मन सजण ख़ुशि हूंदा आबाद हूंदा असांजूं हमेशह सजणनि सां दुआऊं आहिनि मेहरबानी ओ अल्लाह न त खैरपुर में हो बंगलो ओज़ुंब भाऊ रानीपुर में हो बंगलो मेहरबानी 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 अदा वाह वाह अदा सपूरनि दोस्तनि जी वॾी महिरबानी जेकी हिन वक़्तु 420 ॾाढो ख़राबु लॻो पिया 420 गफ़ार गोपांग साहब अदा ई थोरी देरि पहिरियां लाई हुयो असां सां गॾु गफ़ार गोपांग साहब ओ गफ़ार गोपांग के मारे छजो तई अंदर मुंहिंजो सारे छजो तई मुंहिंजो जानी खानदानी नवाबा घुमे ईअं थो जो साबा ॿियो वरी मथां वार चला चला पाईंदो हार भला हे शाइर त वॾा गफ़ार गोपांग साईं वॾी महिरबानी सलाह जी कुर्ब लखत अदा दोस्त जा मैसेज नबी बशीरुन साहब जो ग्रेट असां मदीने से मानसी जे आहियूं अब्दुल फजल चए थो वरी महिरबानी अरशद मित्तल साहब वरी महिरबानी मोहम्मद आशिफ राजर साहब वरी महिरबानी तव्हांजी कराची जी मौसम खे ख़ूब इंजॉय कयूं पिया हा वाह अचे अचे राजा अब्दुल कादिर शेख साहब वरी महिरबानी अली अकबर ज़बरदस्त अदा थैंक यू बा साजिद गोपांग साहब बाबा लाड़काणे दोस्त आयो आहे असां सां गॾु आहे सो ये यार ॾिए थो समुंड रहूं ॾाढो साईं पाणी वॾो आहे न ओ यो जो ओ यो विझंदो ओ यो अदा सजाद गोपांग साहब छाल वाला ख़ुशि साजिद साईं साजिद बाबा ही असांजो लाड़काणे मां दोस्त आयो आहे कई करे माइटनि हिननि खे मना करे छॾी आहे समुंड ते न वञिजो मां चयोमांसि त हाली तूं लाइव न अचिजांइ फोटू न कढजांइ जॾहिं वापसि ख़ैर सां वञूं पहुचो थी आयोसीं ओ थी वियासीं सो ख़ैरनि सां असां समुंड किनारे जो मज़ो वठूं था मौसम तमामु बहितरीनु लॻो पियो आहे मौसम साईं वरी ॿी वरी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त पाण जीअं ॿुधायूं त मींहुं कोन्हे मींहुं न आहे माना मौसम जो मज़ो हाणे पूरो लेकिन मींहुं पवे आहे त वरी मज़ो आहे वरी पंहिंजी गाॾीअ तरफ़ मज़ो आहे हाणे बरहाल ॾिसो था उठ पिया आहिनि हे उठ न आहे ॿियो उठ था ॾिसो था घोड़े सवारी बि थिए थी पई तव्हांखे ज़ूम करे ॿुधायूं भला ॾेखारियूं ॾाढो उहो ई अथव कराची जी ख़ूबसूरत मौसम तव्हां सां शेयर कयूं पिया आशिकाना
अब घिम में ज़ूम त कयो त माने ज़ूम आउट नथो थिए ज़ूम इन त थी वियो कपड़ो हणो साईं कपड़ो हणो साईं कपिड़ो हणो कुछ भी कयूं पर नथी थो तुम्हारी कैमरा वाले डो ही ना है बाबू घिम थी वई आहे नथो थिए साईं साईं नथो थिए थी वियो वो मौसम है आशिकाना ऐ दिल कहीं से ओ दिलाना मौसम आशिकाना आशिकाना मौसम ऐं अदा तव्हां भी घोड़े सवारी कयो अदा न बाबा पानी तमामु घणो अची वियो आहे गफ़ार कुपांग साहब बुढ़ी आने अरे बिटिया पानी में कम करो थिया हाणे हलऊं था बाबा ए बुढ़ी ना जो लाइव जे चक्कर में जागीर में पेज ते कीअं रहता सिर खणाई वञूं पंहिंजो सो तमामु दोस्तनि जी महिरबानी बाबा पाण निकिरूं था हाणे बाक़ी जागीरानी साहब अथव पाण महाराज ने गफ़ार भाई चयो त बुॾी वञूं बुॾंदासीं न असांजा जेके दुश्मन हूंदा उहे सोचींदा त बुॾनि पर जेके असांजा दोस्त हूंदा उन्हनि जूं दुआऊं हमेशह जागरानी साहब सां गॾु असां सां गॾु ऐं जेकी दोस्त माना मुस्बत न सोचींदा आहिनि हा साईं के भले बुढ़ी में साईं उहे हिते दुआ कंदा हूंदा त इहे जेके विया आहिनि इहो टोलो सॼी संगत जो इहे माना हेॾे वरी फेर सां न वापसि अलाह ख़ैर करे अलाह करे ॾिसो था पाणी वापसि थो थिए पाणी तो वापसि थी वियो माशाल्लाह कुदरत जी कारीगरी आहे साईं अरे वाह कायम नहीं करे वाह कायम हलाए जा ज़िंदगी में हलाए जा अॻिते वधण लॻो पियो आहे वञे असां ज़िंदगीअ मां तंग न आहियूं हर हिक सां जंग आहे दुश्मन सां जंग आहे दोस्त लाइ सिर्फ़ु क़ुर्बान आहे इमरान रिंद बलोच ज़बरदस्त मिठा माण्हू निसार में जतोई साहिब तव्हांजी वॾी महिरबानी बा लख थोरा जेकी बि ॾिसो पिया ऐं नसरुल्ला जखराणी साहिब वॾी महिरबानी कुलसन लोलाई साहिब ज़बरदस्त बा वॾी महिरबानी ऐं उदासी बाबुल चाचड़ साहिब तव्हांजी वॾी महिरबानी वज़ीर अली जागीरानी साहिब तव्हांजी वॾी महिरबानी लख थोरा सभिनी दोस्तनि खे हिकु भेरो वरी अस्सलाम वालेकुम मौसम खे इंजॉय कयूं था तव्हां ॾे बरसाति पई आहे तव्हां ॿुधायो किथे किथे पई आहे कहिड़े शहर में पई आहे उहो ज़रूरु असां सां शेयर कयो क्या डूब गया भाई साईं मोबाइल में डूबी वियो आहे मोबाइल खे न ॿोड़जांइ बसि साईं छा कयूं पाणी ॾाढो वॾो लॻो पिया हा। तव्हां जी मुहबत में हिते बीठा आहियूं असां हा न त कॾहिं पेर कोन ॿोड़ियासीं समुंड में ख़बर त पए न समुंड ते आहियूं ईअं किनारे खां बीह करे परे खां जेको आहे ॾिसणु पियो पए